अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जे असांजे लेक्चर जो टॉपिक आहे अफ़सानो। इन अॼु जे लेक्चर में दोस्तों असां पढ़ंदासीं अफ़सानो, उन जी तारीख़, उन में विरहाङे खां पहिरियां अफ़साने जे सिन्फ़ कीअं तरक़ी कई, विरहाङे खां पोइ उन में कहिड़ियूं कहिड़ियूं तब्दीलियूं आयूं ऐं कहिड़ा कहिड़ा अफ़साना निगार अफ़साना लिखंदा रहिया। सो अचो त अफ़साने जी मुख़्तलिफ़ हिकु मुख़्तसिर डेफिनेशन न वञूं था। अफ़सानो जेको आहे उहो 18वीं सदी जी पैदावार आहे ऐं अफ़सानो जेको आहे समाज जे मसइलनि जे अक्स हुजण सां गॾोगॾु क़ौम जे जज़्बात जो तर्जुमान पिणु हुजे थो। यानी अफ़साने में क़ौमी सतह ते जेके जज़्बात हुजनि था, मिसाल जे तौर ते फॉर एग्ज़ाम्पल जीअं 1 यूनिट जो दौरु हुयो त हिकु सिंध में हिकु जज़्बाती हिसाब सां हिकु सिंध जी जीअं सिंध जी वदनियत ते खणी चइजे या सिंध जे हिकु वजूद ते हिकु हमिलो करे उनखे करार ॾिनो वियो मुख़्तलिफ़ अफ़साननि में। सो अहिड़े हिसाब सां इन में क़ौमी जज़्बात, क़ौमी जेको आहे जेकी फीलिंग्स हूंदियूं आहिनि उहे जेके अफ़साने में आया हूंदियूं आहिनि। सो अफ़सानो जेको आहे, अफ़सानो 18वीं सदी जी पैदावार आहे। 18वीं सदी में जॾहिं सनअतकारी जो दौरु आयो यूरोप में, त माण्हुनि वटि तमामु घटि वञी वक़्तु बचो ऐं इन लाइ इहा ज़रूरत महसूसु कई वई त अहिड़ो अदब लिखिजे जेको मुख़्तसिर बि हुजे ऐं बामाना पिणु। यानी उन में समाजी मसइला, सियासी मसइला, इहे सभु शयूं समाज जा मसइला हुजनि ऐं समाज जो अक्स हुजे ऐं उन सां गॾोगॾु इहो मुख़्तसिर बि हुजे जीअं माण्हू हिकु ई निशिस्त में उनखे पढ़ी बि सघे। सो दोस्तों हाणे पढ़ंदासीं इन जूं अफ़साने जूं फ़नी ख़ूबियूं। अफ़सानो मुख़्तसिर हूंदो आहे। अफ़साने जी अमेरिका जे अफ़साना निगार एडगर एलन जो चवणु आहे त अफ़सानो नसर जी उहा हिकिड़ी सिन्फ़ आहे जेका पढ़ंदड़ हिकु ई निशिस्त में ख़तमु करे सघे। मतिलबु त अफ़सानो मतिलबु हिकु ई निशिस्त माना ईअं खणी चइजे त हिकिड़ो अफ़सानो हूंदो जेको असां 45 मिंट कलाक एतिरे में असां जेको आहे न पूरो करे सघूं। नंबर ॿी, अहम वाक़ियो हूंदो आहे। त अफ़साने में रूनुमा थींदड़ हिकु अहम वाक़ियो हूंदो आहे। उहो को समाजी पहलू बि थी सघे थो, सियासी पहलू थी सघे थो, ईअं मुख़्तलिफ़ जेके आहिनि टॉपिक थी सघनि था। ज़मान, मकान ऐं अमल जी वहदत, यानी अफ़साने में रूनुमा थींदड़ जेके वाक़िया हुजनि उहे वक़्त सां मुताबिक़त रखंदड़ हुजनि। किरदारनि ऐं मकालमनि में हक़ीक़त जो रंग, यानी अफ़साने जा किरदार इंसानी ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि मां खयां वेंदा आहिनि। यानी उहे हक़ीक़ी किरदार हूंदा आहिनि, उन में को माफ़ूकुल फितरत शइ न हूंदी आहे। अफ़साने में आगाज़ ऐं अंजाम, अफ़साने में आगाज़ ऐं अंजाम तमामु घणी अहमियत रखनि था, पर उन लाइ को बि शर्त न आहे कि अफ़साना निगार इख़्तिताम खां शुरू कनि था त के वरी विच मां शुरू कनि था। त दोस्तो इहो हो अफ़साने जी हिकु वस्फ़ खणी चइजे ऐं उन सां गॾोगॾु अफ़साने जूं ख़ूबियूं, ख़सूसियतूं, त अफ़साने में कहिड़ा कहिड़ा पॉइंट्स हुजणु खपनि, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हुजणु खपनि। हाणे अचूं था सिंधी अफ़साने जी तारीख़। त दोस्तो सिंधी अफ़साने जो पहिरियों दौरु जेको हो उहो 1851 खां शुरू थिए थो 1925 ताईं, यानी 20 सदी जे पहिरें 25 सालनि ताईं माना अफ़साने जो पहिरियों दौरु करार ॾिनो थियो। 1915 दायरे हिंदुस्तान में समाज सुधारक तहरीकूं शुरू थियूं, जन जो सिधो सओं असरु सिंधी अदब ते पियो। दीवान कोड़ेमल पहिरियों अदीब हो जंहिं अहिड़े क़िस्म जूं जा अफ़साना लिखिया। हिन दौर जा नुमाया मौज़ू हुआ नंढपिण जी शादी, औरत जी बेवसी, धकियानूसी रीतू रस्मूं वग़ैरह। सरमाएदारनि ऐं वॾेरनि जे ज़ुल्मनि तां पर्दो खणण लाइ जेठमल परसराम बि चमड़ा पोश जो आखाणियुनि जे नाले सां अफ़साना लिखणु शुरू कया। त दोस्तो पहिरीं इन दौर में जॾहिं प्रोग्रेसिव मूवमेंट हुई, तव्हांखे अगरि यूएससी तव्हांजो सब्जेक्ट हूंदो त तव्हांखे ख़बर हूंदी त माना 19 सदी जे आख़िर में ऐं 20 सदी जे शुरू में इहा हिकिड़ो प्रोग्रेसिव इरा हो ऐं उन खां पोइ इन में जेके समाज जा मसाइल हुआ इन ते
इन ते अदब लिखियो वियो, इन ते इलाही सारो मवादु आयो असांखे जेको मिले थो, जंहिंजो असरु सिंधी अदब ते बि पियो। पोइ सिंधी अदब में असांजा इहे समाजी मसइला थी विया, औरतुनि जी बेवसी थी वई, औरतुनि जा मसइला मसाइल थी विया। सो अहिड़े हिसाब सां इहे टॉपिक हुआ। अफ़साने जो ॿियो दौरु, त दोस्तो अफ़साने जो जेको ॿियो दौरु आहे इहो तर्जुमे जो दौरु हो। हिन दौर में उर्दू, हिंदी, बंगाली, गुजराती ऐं मराठी ज़बाननि मां अफ़साना तर्जुमो कया विया। गोबिंद माली, हीरानंद ईदनाणी, दोस्त अली, दिलदार अली मौसूवी, मिर्ज़ा नादर बैग जन बरे सग़ीर जे अदीबनि जा अफ़साना सिंधीअ में तर्जुमो कया। त दोस्तो इन ॿिए दौर में मुख़्तलिफ़ तर्जुमा कया विया ऐं हिन दौर जो मशहूरु अफ़साना निगार हो अफ़सानो हो अदो अब्दुर्रहमान, अमरलाल हिंगोराणी लिखियो। दोस्तो अफ़साने जो टियों दौरु, अफ़साने जो टियों दौरु सिंधी अफ़साने जो हंगामी दौरु हुयो, छाकाणि 1940 खां 47 ताईं अंग्रेज़ राज जी पुॼाणी हुई ऐं पाकिस्तान आज़ादु थियो, हिंदुस्तान आज़ादु थियो, विरहाङो थियो, धारियनि जी हुकूमत ख़िलाफ़ बग़ावत, हिंदू मुस्लिम एकता, शाहूकारनि जो ॾाढ, गुरबत, बदकारी ऐं फुरलुट वग़ैरह। अफ़साने जो नओं दौरु, विरहाङे खां पोइ सिंधी अफ़साने लाइ बुरहान जो दौरु हो, छो त पब्लिशर घणो करे हिंदू हुआ जेके लॾे विया हिंदुस्तान 1950 खां 60 ताईं। हिन अरसे में बि सिंधी अफ़साने काफ़ी तरक़ी कई। हिन दौर जा मशहूरु अफ़साना निगार हुआ जमाल अबड़ो, गुलाम रब्बानी, जमाल रिंद, सिराज मेमण, मुराद अली मिर्ज़ा वग़ैरह। 1960 खां 1990 ताईं, हाणे हीउ सॼो जेको दौरु हले थो दोस्तो, इहो हले थो विरहाङे खां पोइ वारो। 1960 खां पोइ सिंधी अफ़साने पंहिंजी इंतिहाई ख़ुशगवार दौर में दाख़िल थी वियो। हिन दौर में जिन कलमकारनि पंहिंजा कलम खयां उन्हनि में हुआ आगा सलीम, नसीम खरल, गुलाम नबी मुग़ल, अली बाबा, अमर जलील, तारिक अशरफ वग़ैरह। त दोस्तो हिन दौर जा हेठियां मशहूरु अफ़साना हुआ पशु पाशा, जमाल अबड़ो, आब हयात, गुलाम रब्बानी, बलू दादा, अयाज़ कादरी, सूं पत्थर ऐं प्यार, तारिक अशरफ, नओं शहर, गुलाम नबी मुग़ल, ए दिल हलिया, सिराज। त दोस्तो 1950 खां पोइ टिमाही महिराण ऐं नई ज़िंदगी अफ़साने जे मैदान में तमामु घणी ख़िदमत सरअंजाम ॾिनी। अफ़साना निगार जन फ़न में असांजे अफ़साना निगारनि नफ़सियाती हक़ीक़त निगारी खे बि न विसारियो आहे। महताब महबूब, नूरुल हुदा शाह ऐं आगा सलीम जे किरदारनि में नफ़सियाती पहलू बि नज़र अचनि था। 1990 खां पोइ सिंधी अफ़सानो, त दोस्तो 1990 खां पोइ सिंधी असांजे अदब में जदीदियत जी तहरीक खां मुतासिर थी काफ़ी अफ़साना लिखिया विया, जिन में रसूल मेमण, इख़लाक़ अंसारी, मुनवर सिराज, नसीम पारस गाद वग़ैरह इहे शामिल आहिनि। सो दोस्तो इहा हुई अफ़साने जी तारीख़। त सिंधी अफ़सानो अहिड़े हवाले सां मुख़्तलिफ़ जेको आहे दौरनि मां कीअं गुज़रंदो अची जीअं मुख़्तलिफ़ दौरनि में कीअं सिंधी अफ़साने सिंधी तरक़ी कई। त दोस्तो इहो अॼु जो लेक्चर जेको सिंधी अफ़साने जी तारीख़ ते, वरी मिलंदासीं नेक्स्ट लेक्चर में। थैंक यू।